हीअ दुनिया जो तेज़ तरीन मार्शल आर्ट जो माहिर ब्रूस ली आहे, जंहिंखे फिल्म में बि हारण पसंदि न हो। जॾहिं हुन अमेरिका में पंहिंजे फ़न जी सिख्या ॾियणु शुरू कई त चीनी माण्हू मथसि मछरजी पिया, छो जो हू सम्झंदा हुआ कंग फू फ़न देवताउनि पारां ख़ासि चीनियुनि लाइ अता थियल आहे। उन करे कंहिं ॿिए खे सेखारणु कुधो कमु आहे। पर हुन सेखारण जो कमु जारी रखियो। नेठि हुनखे उन वक़्त जे कंग फू मास्टर सां विढ़ायो वियो ऐं शर्त रखियो वियो त जे शिकस्त मिली त सेखारणु छॾिणो पवंदो ऐं खटे वञण जी सूरत में पंहिंजे कम खे जारी रखजां। हिन उन उस्ताद खे सिर्फ़ 180 सेकंडनि में मात ॾिनी, पर हू ॾाढो पशेमान थियो। उन करे न त हुन को पंहिंजे उस्ताद खे हारायो आहे, उन करे त हुनखे एतिरो घणो वक़्तु छो लॻो, जॾहिं त उहो कमु चंद सेकंडनि जो हो। पोइ हुन पंहिंजे मश्क करण जो वक़्तु इंतिहा दर्जे ताईं वधाए छॾियो, जंहिंमें रोज़ 2000 ठोंशा, 1000 लतूं, 8 किलोमीटर ड्रोड़ ऐं 25 किलोमीटर साइकिल सवारी शामिल हुया। हीअ सिर्फ़ 2 आङिरियुनि ऐं हिकु हथ जी मदद सां सॼे जिस्म खे हेठि मथे पुशअप करे सघंदो हो ऐं सिर्फ़ 1 इंच जे मुफ़ासिले तां मुख में एॾी ताक़त गॾु करे वठंदो हो जो काठ खे टोड़े ऐं माण्हूअ खे उको धिके ॾींदो हो। जॾहिं ही जान टोड़ महिनत खां पोइ फिल्मनि में आयो त कैमरा जूं अखियूं हिन जे लतनि मुकनि जी तेज़ीअ खे ॾिसण खां कासिर हुयूं। हिन पंहिंजनि खां वेंदे अमेरिकन जे हठ धर्मीअ बर्दाश्त कई ऐं आख़िर में हिन खे सभिनि खे मञणो पियो। हुन जी मौत 1973 में सिर्फ़ 32 वरीअ जी ॼमार में थी।